हैदराबाद खां राजा रुस्तम पालारी ऐं गुलाम मोहम्मद थेबे जी लिखियल नसरी तहरीर। हक़ ऐं सच चवंदड़ माण्हू दिल शिकस्तो नाहे थींदो, छो त हुनखे पंहिंजो अंदर जो ईमान या साबिती ऐं सबूती ॾींदो रहंदो आहे त जंहिं वाट ते सफ़र करे रहिया आहियो उहा हक़ ऐं सच जी वाट आहे ऐं यकीनन उहा वाट अव्हां खे कॾहिं बि को दोखो कोन ॾींदी। पर उहे माण्हू जेके पंहिंजे कुझु थोरी के ग़लतीअ खे लिकाइण जे लाइ को डिघो कूड़ या दोखो इस्तेमाल कंदा आहिनि त वेतर वधीक दोखा खाई ऐं वधीक कूड़ ॻाल्हाए पंहिंजो सॼो मुस्तक़बिल ख़राब करे छॾींदा आहिनि। उन करे वक़्त सिर ऐं मुख़्तसिर हिन ज़िंदगीअ में हलो त अहिड़ा हलो ऐं सचायूं अहिड़ियूं हुजनि जहिड़ा हीरा ऐं अव्हां जे लाइ माण्हू सचो सोन बणिजी पवंदा। बेमिसाल रेडियो क्लब गुर कैसर खान जाखरे जे गफ़ार जान जाखरे जी चूंड। ज़िंदगी तोखे छॾी अरपे पिरी, हर ख़ुशी तोखे छॾी अरपे पिरी, लात जी जा रोशनी मूंखे मिली, शाइरी तोखे छॾी अरपे पिरी, मूं कई जेका इबादत सूंह जी, बंदगी तोखे छॾी अरपे पिरी। हैदराबाद खां राजा रुस्तम पालारी ऐं गुलाम मोहम्मद थेबे जी लिखियल नसरी तहरीर।